नंढे वॾे वटि मोबाइल आहे, सभु को फोटो वेठो कढे वीडियो पियो भरे। 40-40 हज़ार फोटो हिकिड़े माण्हू वटि मोबाइल में संदसि पंहिंजा ज़ाती जेके पिंड जा पाण कढई आहे। केॾी महिल उभो थियो वेठो आहे त बि फोटो, केॾी महिल विहाणे खे टेक ॾेई वेठो आहे त बि फोटो, केॾी महिल हिकिड़ी टंग ते बीठो आहे त बि फोटो, केॾी महिल बीठे पियो मुटे त बि फोटो। समन शाह जे मेड़े ते वियो हुन जा फोटो, भेटाई जे मेड़े ते वियो हुन जा फोटो, इस्लामाबाद वियो हो हुन जा फोटो, पंहिंजो कोहमरी वियो हो हुन जा फोटो, वरी हज ते वियो हो, उमिरे ते वियो हो, पोइ हुन जा फोटो। पंहिंजो इहो क़ाबू कजा, मरो त वसियत कजा त इहा मोबाइल अव्हांजे कफन में रखनि गॾु, क़बर में खणी वञिजा, मलाइकनि खे ॾेखारिजा। तव्हांखे क़बर जे में सुख मिले। या मोबाइल फोटो न सूधो, वीडियो सूधो, कफन में रखी पोइ खणी वञिजा क़बर में, अलाह साईं खे ॾेखारिजा तो हा त तव्हांजी जान छुटे। ये बेहयाई ऐं फहाशी पखेड़ण जो वॾो हिकिड़ो हरबो आहे अंग्रेज़नि जो। जंहिंजे करे महिरबानी करियो मोबाइल फ़ोन खे ग़लति इस्तेमालु न करियो। ग़लति इस्तेमालु कंदा नुक़सान में वेंदा। दुनिया में हिकिड़ियूं मूंखां जेको माण्हू तारीख़ वठंदो आहे न, हुनखां चवंदो आहियां पाप पिया खटो, हाणे तव्हां पाप पिया खटो। असीं पोड़ा बीमार माण्हू ओल्ड बॉयज़ एसोसिएशन जा मेंबर आहियूं। हाणे असांखे के हलींदा वतो पंहिंजो तकी रखंदा जवान मुड़ुस, पोड़नि खे गेलियाणी विहारी, वरी वॾी लकब माण्हुनि जे दिलियुनि में का डपु पए त भेण हाणे का वॾी भला पई अचे। पोइ स्टेज सेक्रेटरी वरी लकबनि जी भरमार, घातियो शिरक, वल बिदत, मुनाज़र इस्लाम, शेखुल हदीस, पंहिंजो फाते कादियानियत, फलाणो तीरो, पंहिंजो माण्हू सम्झंदा था वॾी का भला पई अचे। अघु वधाइण जे लाइ लकब ॾिबाइनि, कंहिंजो अघु वधाइणो हूंदो न पोइ लकब ॾिबा। हमरा हिकिड़ो गॾु हकाए वियो पिड़ीअ में खपाइण जे लाइ, गॾु हुजे बीमार, हले न, वज़न खणे न। पोइ वरी उते पिड़ीअ में दलाल हूंदा आहिनि, पोइ दलाल खे चई गॾु मूंखे खपाए ॾे, तोखे चांहि पाणी ख़र्ची कराईंदुसि। चई ठीकु आहे मूंखे ॾे गॾु। दलाल गॾु वठी हुनखां पिड़ीअ में हुन गॾु जी वाखाण शुरू कई, वॾे वाके। ही गॾु अंग्रेज़नि जे दौर में खैरपुर जा मशहूरु लासी गॾु जन नारा कैनाल ऐं रोडी कैनाल जी खोटाई थी हुई इन्हनि गॾनि ते। उन्हनि जी औलाद मंझां इहो हिकिड़ो वञी बचियो आहे। हिन गॾ ते जेकॾहिं 40 मण वज़न रखंदा त नचंदो टपंदो वेंदो। वठी जो गॾ जे वाखण कई त धणी जेको हो न, धणी मालिक, उनखे बि शक थी पियो। सो वरी दलाल वटि आयो कि अदा जेकॾहिं वाकई अहिड़ो गॾु आहे त पोइ आऊं खपायां ई कोन थो। इहो हूंदो अघु वधाइण जी अटकल, कंहिंजो अघु वधे। हज़रत मौलाना औलाना जौलाना फलाणो तीरो खतीब पाकिस्तान, हीअ हूअ, तीअं मौलवी वरी फूकबो। मूंखे लक़ब पिया मिलनि। असांखे मसइला 5 था अचनि, 5 ॻाल्हियूं असां पढ़ियूं आहियूं, जेके असां कोन पढ़ियूं आहिनि उहे लामहदूद आहिनि। लाखे किताब असां कोन पढ़िया, मालूमात असांजी महदूद, रहियल मालूमात लामहदूद। उनखे एॾा लक़ब ॾियणु मुंहिंजे ख़्याल में गैर इंसाफ़ाना फ़ैसिलो आहे। असांजी मालूमात महदूद, उहा बि पढ़ बीमारियुनि जे करे विसरी वई। अल्लाह ताला तव्हां दोस्तनि खे जीअं अॼु गॾु वेठा आहियूं, जीअं सभिनि खे अल्लाह ताला जन्नत में बि ईअं गॾु विहारे जीअं अॼु गॾु वेठा आहियूं।